नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे कंडियारो मां ख़बर ॾींदा हलूं त IG मोटरवे पुलिस शाहिद जावेद जी हिदायत ते मोटरवे पुलिस बीट उल्टी पारां कश्मीर भाइरनि सां ॿधी जो इज़हार लाइ डिग्री कॉलेज जे शागिर्द ऐं शागिर्दाणियुनि सां गॾिजी ज़बरदस्त रैली कढी वई है। रैली मोटरवे पुलिस जे ऑफिसरनि, कॉलेज जे उस्तादनि, शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते कश्मीर बनेगा पाकिस्तान जा ज़ोरदार नारा हया विया। रैली खे ख़िताब कंदे मोटरवे पुलिस बीट 29 जे सेक्टर कमांडर कासिम इफ्तिकार, DSP रियाज़ अहमद खान, एडमिन ऑफिसर अब्दुल रशीद सहतो ख़िताब कंदे चयो त कश्मीर पाकिस्तान जो अणटुटंदड़ हिस्सो है। कश्मीर जल्द पाकिस्तान बणिजंदो। हिननि चयो त भारत तरफ़ कश्मीरी भाइरनि मथां थींदड़ ज़ुल्म खे हरगिज़ बर्दाश्त न कयो वेंदो। ॾुखे वक़्त में कश्मीरी भाइरनि सां गॾु आहियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।